अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असी इन वक्त डायरेक्टर लाइव स्टॉक हिज़बुल्ला भुट्टो जी ऑफिस में मौजूद आहियूं, जिते साणस ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजो नालो डॉक्टर हिज़बुल्ला भुट्टो, डायरेक्टर एनिमल हस्बेंड्री सिंध आहे। ऐं मुंहिंजो कमु जेको आहे असांजो हिते सिंध में जेके बि अस्पतालूं आहिनि, वेटनरी हॉस्पिटल्स, उन्हनि खे लुक आफ्टर करणु ऐं उन्हनि जो कमु जेको आहे प्रिवेंटिव वैक्सीनेशन जेके हूंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ कंटेजस बीमारियूं, विचरंदड़ बीमारियूं जेके हूंदियूं आहिनि, उन्हनि जे खां बचाव जे लाइ हिकिड़ियूं वैक्सीनेशन थींदियूं आहिनि। जेके बैक्टीरियल डिज़ीज़ या वायरल डिज़ीज़ थींदियूं आहिनि, उन्हनि खां असां बचाव जे लाइ वैक्सीनेशन कंदा आहियूं। ॿियो जेकॾहिं बीमार जानवर हूंदा आहिनि, उन्हनि खे ट्रीटमेंट कंदा आहियूं। पूरे सिंध में तव्हांखे ख़बर आहे त हे आफ़त आयल आहे ऐं उन में असांजूं अस्पतालूं त आहिनि, एग्ज़िस्ट कनि थियूं पियूं, उते जिते आहिनि तालुके लेवल ते, डिस्ट्रिक्ट लेवल ते हॉस्पिटल हूंदी आहे, तालुके ते डिस्पेंसरी हूंदी आहे, ऐं नंढे यूनियन काउंसिल ते वेटनरी सेंटर हूंदो आहे। जेके वॾा ॻोठ आहिनि उन्हनि में एनिमल हेल्थ एक्सटेंशन सेंटर हूंदो आहे। ऐं उन खां अलावा हींअर एमरजेंसी में असां डोर स्टेप ते वञण जे लाइ सहूलियत ॾियण जे लिहाज़ सां असांजूं कैंपूं लॻियल आहिनि मुख़्तलिफ़ ज़िलनि में, मुख़्तलिफ़ हंधनि ते, जिते जानवर अची शिफ्ट थिया आहिनि कचे खां या ॿियनि ॿियो मुतासिर इलाइक़नि खां। उहे तक़रीबन 197 असांजूं कैंपूं आहिनि, जेके पूरे सिंध में डेली उहो सुबुह खां शाम ताईं वर्क कनि था। असल में हूअं त पूरो सिंध हिन में मुतासिर घणो थियो आहे, पर इन में उहो असांजो हैदराबाद डिवीज़न जा 2 ज़िला ऐं कराची, इहे घटि में घटि मुतासिर थिया आहिनि। ॿियो अध खां वधीक माना हिसो सिंध जो उहो मुतासिर थियो आहे। ऐं घणनि ज़िलनि में त पाणी बि अञा ताईं बीठो आहे थियो, न त बि कुझु शहरनि वॾनि ज़िलनि में चौधारी पाणी आहे, पोइ विच ते शहर जेकॾहिं थोरो बचियल हूंदो चौधारी पाणी थींदो। असां जिते पोइ पाणी घणो आहे त उते पोइ जानवर मुआइनि, ख़ासि करे नंढो जानवर जेको आहे रिढ बकरी, छो त उहो घणो वक़्तु पाणी में। असल में वॾे माल जो मेह हूंदियूं अलॻि बीमारियूं हूंदियूं, नंढनि जूं अलॻि हूंदियूं, कुझु बीमारियूं कॉमन बि हूंदियूं। पर जीअं मिसाल ॻाल्हि, मेहनि में गोघे जी बीमारी तमामु घणी हूंदी आहे। ऐं उन खां अलावा ढगियुनि में वरी जेकॾहिं ॾिसिजे त ब्लैक गोघो थींदो आहे, पर घटि थींदो आहे, ऐं ब्लैक वाटर ढगियुनि में थींदो आहे। ऐं उन खां अलावा ॿियो हींअर ताज़ो असां कैंपेन बि हलाई, अप्रैल खां वठी जून ताईं 4 महीना असांजी कैंपेन हली, लंपी स्किन डिज़ीज़ जे हवाले सां। लंपी स्किन डिज़ीज़ इहा पहिरियों दफ़ो पाकिस्तान में आई, ऐं पाकिस्तान में बि असां सिंध में अलहमदिल्ला असांजे मिनिस्टर साहिबु जनाब अब्दुल बारी खान किताब साहिबु ऐं सिंध गवर्नमेंट CM सिंध साईं मुराद अली शाह साहिबु उन्हनि ते तमामु घणो फोकस कयो ऐं उन जे लाइ स्पेशल बजट ॾिनो, ऐं उन में असांजूं टीमूं तमामु सुठे नमूने सां कमु कयूं, जंहिंजे करे अलहमदिल्ला इहा बीमारी जेका आहे उहा असां वक़्त ते उन ते क़ाबू आंदोसीं। हूअं त इन बीमारी में मॉर्टेलिटी जेका ॿियनि मुल्कनि में हुई 5% हुई, असां वटि 1% खां बि घटि थी, छाजे करे असां जल्दी में वैक्सीनेशन जी मुहिम हलाईसीं। ऐं उहा ढगियुनि जे लिहाज़ सां रिढ बकरी में वरी हिकिड़ी बीमारी आहे रतावा दस्त, एंटीरोटाक्सीन चइबो आहे, रतावा दस्त। उन में डायरिया हणी ऐं जानवर मरी वेंदो आहे, ख़ासि करे नंढा फर रिढ बकरी जा। उन खां अलावा हिन मौसम में CPP जो कंटेजस प्लूरो नमूनिया, इहा नमूनिया ई थींदी आहे, कि नमूनिया जो क़िस्म आहे, उहो बि तमामु घणी थी आहे। हूअं त जनवरी फरवरी में थधि जे मौसम में थींदी आहे, पर हिन दफ़े तमामु घणो माहौल गंदगी आलूदगी थी वई आहे, उनजे करे उहा बि कुझु आहे, उहा बि थी आहे। ऐं कॾहिं एंथ्रेक्स जी बीमारी बि थींदी आहे। इहे ॿियो मुहाड़ो या सामाड़ो चवंदा आहिनि, या फूट एंड माउथ डिज़ीज़, उहा बि थोरी थकी किथे एतिरी न आहे, थोरी थकी हले थी पई, पोइ असां उन जे लाइ रिंग वैक्सीन कंदा आहियूं। टियों उहा मुहाड़ो घणे क़दुरु वरी थींदो आहे मेहनि में या ढगियुनि में। ॿियो वरी PPR जी काटा जी बीमारी थींदी आहे रिढ बकरी में, उनजी उहा वायरल बीमारी आहे, उहा बि थोरी थकी आहे, उहा बि एतिरी कोन्हे,
उनजे लाइ असां जेकॾहिं इन में वायरल बीमारियूं जेके आहिनि उन उहा जेकॾहिं आउटब्रेक थिए थी त असां हिकदमि उन में रिंग वैक्सीन कंदा आहियूं, माना जंहिं घर में मिसाल ॻाल्हि थी चौधारी असां हुन में वैक्सीन कंदा आहियूं जीअं उहा ॿियनि हंधनि ते फैलिजे न जेको आहे। ऐं हिकदमि उनखे सलाह ॾींदा आहियूं त क्वारंटाइन करायो या अलॻि सेपरेट करे ॿधो त जीअं उहो फैलिजे न बीमारी। हूअं त जेके बि बीमारियूं आहिनि उन्हनि जी मौसम थींदी आहे, पर गोगो जेको आहे हाणे सॼो साल थिए थो, पर ख़ासि करे हे जेको मींहं जी मौसम, आलूदगी जी मौसम, ह्यूमिडिटी जी मौसम, इन में गोगो तमामु घणो तेज़ी सां वधंदो आहे। पर अलहमदिल्ला असां हिन में ऑलरेडी तमामु घणो गोगे जी वैक्सीन बि कयल आहे ऐं इवन हींअर बि असां कयूं था पिया। उनजे करे तमामु घटि थियो आहे गोगे जी आउटब्रेक, त छो त छाजे करे असां अॻु में ई उनजे प्रिवेंटिव मेयर्स अॻु में ई वठंदा आहियूं, प्रिवेंटिव वैक्सीनेशन अॻु में ई असां करे छॾींदा आहियूं। सो उनजे करे सच एतिरी का शदीद सिवियर कंडीशन कोन्हे की बीमारी जी, पर पोइ बि थोरी तकलीफ़ आहे, बुखार थिए थो, उहो बि असां हुन में मरीज़ पंहिंजो इलाज में असां हुननि खे इलाज ॾींदा आहियूं ऐं उहा अक्सर सही थींदी आहे। मां तव्हां बि सवाल कयो त कैंपुनि जे हवाले सां, त असां कैंपूं हणंदा आहियूं जिथे जिथे डिमांड हूंदी आहे, ज़रूरत। हींअर त सॼे सिंध में कैंपूं हलनि थियूं, घटि में घटि कंहिं ज़िले में 6 खां वठी 13 हिकु ज़िले में बि कैंपूं असांजूं हलनि थियूं। पर महदूद वसाइल में असां कोशिशि करे रहिया आहियूं त वधि में वधि असां सहूलियत ॾेई सघूं। ऐं उनखां अलावा इहे कैंपूं रुॻो हिननि मौसम में न आहे, हूअं बि असां इहे कैंपूं असांजूं लॻंदियूं रहंदियूं, पर जीअं माण्हू हुन में वधि में वधि फ़ाइदो वठी सघनि। उनखां अलावा असां हैंड आउट हिकिड़ो कंदा आहियूं प्रेस में जे लाइ या रेडियो पाकिस्तान जे लाइ, त उहो हैंड आउट जे ज़रिए असां बीमारियुनि खां अवेयर कंदा आहियूं त ऐं उन्हनि खे इहा ई सलाह ॾींदा आहियूं त असां तव्हांजे हर कंहिंजी जेका वेझो अस्पताल आहे, हींअर हर तालुको जेको सिंध जो आहे उन में लाज़मी अस्पताल असांजी आहे। डिस्ट्रिक्ट ते त आहे ई आहे, पर हर तालुके ते आहे। उनखां अलावा तालुकनि जा जेके कुझु नंढा यूनियन काउंसिल जा वॾा शहर जेके आहिनि उन्हनि में बि असांजूं अस्पतालूं आहिनि, वेटनरी सेंटर जेके नंढा यूनिट थींदा आहिनि उहे बि हूंदा आहिनि। ऐं उनजे करे काफ़ी माण्हू अवेयर थी चुका आहिनि, पर माना अञा ताईं ईअं आहे त असां वटि जानवर हींअर जेका पोज़ीशन आहे खाए अचणु थोरो मुश्किल हूंदो आहे, त असां सर्विसिस डोर स्टेप ते घणे क़दुरु ॾींदा आहियूं। माण्हू ॿुधाईंदा आहिनि बाबा असांखे वैक्सीन करे ॾियो, त असांजी टीम वेंदी आहे, वञूं त सॼे ॻोठ में वैक्सीन कराईंदा आहियूं, या वरी को ट्रीटमेंट जे लाइ हूंदा उनजे लाइ बि असांजी टीम वेंदी आहे। बाक़ी नंढा जानवर जेके आहिनि, शीप गोट थियो या नंढा डोमेस्टिक ॿिया आहिनि, पंहिंजे पेट्स आहिनि, उहे जेके आहिनि जानवरनि खे खणी ईंदा आहिनि अस्पताल में, उन्हनि जो अस्पताल में इलाजु थींदो आहे। या मेंह गऊं बि जेके अस्पताल जे आसपास हूंदा आहिनि उहे वठी ईंदा आहिनि, खाए ईंदा आहिनि जानवरनि खे ऐं अस्पताल में इलाजु करे वेंदा आहिनि। बाक़ी न त डोर स्टेप ते सर्विसिस ॾींदा आहिनि। बिल्कुलु जेकॾहिं मिसाल ॻाल्हि खां कंप्लेन ईंदी आहे असां वटि, हिकिड़ो त प्राइम मिनिस्टर पोर्टल खां बि कंप्लेन ईंदी आहे, ॿियो को लिखत में बि को माण्हू फ़ोन मोकिलींदो आहे एप्लीकेशन, टियों को वरी फ़ोन बि कोई करे छॾींदो आहे, त असां हुन ते एक्शन इमीडिएटली वठंदा आहियूं। ऐं हाणे तक़रीबन वीज़ा सिस्टम ख़तमु थी चुको आहे ऐं असांजा माण्हू जेके बि आहिनि उहे सभु उन में आहिनि। हींअर को बि माण्हू वीज़ा सिस्टम ते न आहे ऐं अस्पतालुनि में स्टाफ जी खोट बल्कि आहे। उहा छाजे करे स्टाफ अञा असांजो काफ़ी, मिसाल ॻाल्हि तव्हांखे मां डॉक्टरनि जी मिसाल ॾियां, जेके वेटनरी ऑफिसर जूं असां वटि टेक्निकल जूं पोस्टूं आहिनि 825 मां सिर्फ़ु 412 डॉक्टर कमु कनि था पिया, 413 असांजूं वैकेंसियूं पियूं आहिनि, वैकेंट पोस्टूं पियूं। उनजे करे इहे मसाइला असां आहिनि। पैरावेट्स में बि काफ़ी पोस्टूं ख़ाली पियूं आहिनि, जेके अञा कुझु मुश्किलात जे करे भरिजनि कोन थियूं पियूं। इहो सबबु थी सघे थो त स्टाफ जी शॉर्टेज जे करे। बाक़ी हींअर ॿियो को वीज़ा सिस्टम वारो को बि कोन्हे सवाइ इन जी स्टाफ जी शॉर्टेज, छो त उहो बि को असां गवर्नमेंट खे घणो लिखियो आहे, पर उहो वरी को कोर्टुनि जी मजबूरियूं ॿुधाइनि था पिया। कोर्टुनि में के बैन लॻियल आहिनि, कोर्टुनि जा जेके जंहिंजे करे उहा अपॉइंटमेंट नथी थी सघे। बाक़ी उहा बि जीअं इनशाला अपॉइंटमेंट थिया त पोइ अस्पताल काफ़ी असांजो बचिजी वेंदी।
में जेको आहे असांजो नालो इहा जानवरनि जी संभाल जेका आहे पॉपुलेशन को कंदो आहे फेडरल गवर्नमेंट कंदो आहे। फेडरल गवर्नमेंट जो सेंसस डिपार्टमेंट जेको आहे उहो कंदो आहे हर 10 साल। हाणे आख़िरी दफ़े सां जेको थियो आहे 2006 में थियो आहे, उन खां 1996 में थियो, आख़िरी दौरान 2006 में थियो आहे। 2006 खां पोइ 2016 में ड्यू हुयो पर उहो कोन थी सघियो। सो इनजे करे इहे आहिनि मुश्किलातूं, पर उहे इहो डोमेन उन्हनि जो आहे। बाक़ी असांखे वरी हिकिड़ी परसेंटेज ॿुधाई अथऊं त बाबा जेकॾहिं असां सेंसर नथी थिए त हर साल केतिरो परसेंट वधे थो जानवर जो, त हर जानवर जी वाध जी पंहिंजी परसेंटेज रखियल आहे ऐं उन परसेंटेज मुताबिक़ हींअर तक़रीबन नंढो वॾो जानवर 38 करोड़ आहे। 48 करोड़ सिंध में 48 करोड़ जानवर आहिनि जंहिंजी असां सर्विस ॾियूं था। असल में हूअं सॼो साल जानवर खाई सघे थो, को इहो मसइलो कोन्हे हुनजो त जानवर जी का मच्छी वांगुरु का मौसम हुजे। सिर्फ़ु मच्छी बि जीअं ब्रीडिंग सीज़न में मच्छी न खाइबी, बहितरु इहो आहे त न खाइजे, बाक़ी न सॼो साल उहा हलंदी आहे। जानवर में ईअं न आहे, जानवर में सिर्फ़ु बीमार जेको हूंदो उहो न खाइबो। सो बाक़ी जेसिताईं चेकिंग जो तालुक़ु आहे, असल में जीअं कराची आहे, कराची म्यूनिसिपल वारा पाण संभालींदा आहिनि, उन्हनि जा पंहिंजा डॉक्टर रखियल आहिनि जेके स्लाटर हाउसिस जेके संभालींदा आहिनि। हैदराबाद में बि ईअं आहे, म्यूनिसिपल जेका हैदराबाद जी आहे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, उहा स्लाटर हाउसिस हिते बि जेके आहिनि ॿ टे उहे पाण संभालींदा आहिनि, उन्हनि जा पंहिंजा डॉक्टर रखियल आहिनि। बाक़ी ॿियो जेको बि सिंध जो हिसो आहे उन में हूंदा स्लाटर हाउसिस गवर्नमेंट जा आहिनि, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जा हूंदा आहिनि, लोकल गवर्नमेंट जा हूंदा आहिनि। पर असांजो खातो, असांजा जेके डॉक्टर आहिनि ऑनररी जॉब आहे, हुनजी ऑनररी ड्यूटी हूंदी आहे। सुबुह जे टाइम उहे वेंदा आहिनि, चेक करे पोइ मोटी ईंदा आहिनि। बाक़ी मुस्तक़िल बुनियादनि ते वरी हुननि जा मीट इंस्पेक्टर रखियल आहिनि जेको मुस्तक़िल हुते मार्केटुनि में हुते मौजूदु हूंदा आहिनि। असांजनि डॉक्टरनि जी मेन ड्यूटी अस्पताल जी हूंदी आहे, बाक़ी न त ऑनररी ड्यूटी सुबुह सां सवेर वञी चेक कंदा गोश्त खे, जानवर खे अॻु में चेक एंटीबायोटिक थींदो। एंटीबायोटिक माना त जानवर खे चेक कबो ज़िंदा खे त बीमार त न आहे, का अहिड़ी ख़तरनाक बीमारी त कोन अथसि। बीमारी न हूंदसि त उनखे पोइ अलाउ कंदो या ॾंभ ॾींदो त बाबा हे अलाउ आहे, वेटनरी पास लिखिबो आहे हुन में ॾंभ सां, त वेटनरी पास पोइ उहो उनखे स्लाटर कंदा। स्लाटर करण खां पोइ वरी उनजा गोश्त या ऑर्गन बि चेक थींदा आहिनि। ऑर्गन चेक थींदा त ऑर्गन को ख़राबु त न आहे हुनजो, या वरी जेकॾहिं को ख़राबु हूंदो हुनजो ऑर्गन अंदरियो, जीअं मिसाल ॻाल्हि जहिड़ो आहे, फेफड़ आहे, ॿिया जेके बि आहिनि, उहो ख़राबु हूंदो त छॾे छॾींदा, बाक़ी सही हूंदो त उहो कंज़्यूम थींदो जेको आहे। पोइ वरी उन ते स्टैम्प हणी ऐं उनखे बि पोइ मार्केट में मोकिलींदा। अहिड़े तरीक़े सां पोइ पर मुस्तक़िल उन्हनि जा हूंदा आहिनि, मीट इंस्पेक्टर हूंदा आहिनि। जेकॾहिं इन केस उते वरी को जानवर अहिड़ो अची बि वञे थो, पोइ मीट इंस्पेक्टर असांजे डॉक्टर सां राब्तो कंदो आहे, दादा असां जानवर को बीमार आंदो अथऊं या बीमार कोन था या छा, पोइ हिकदमि असांजो डॉक्टर बि वरी पहुची वेंदो आहे मार्केट में त जीअं उनखे रोके सघे। सो इहे शयूं ईअं अहिड़े मैकेनिज़म तहत इहे कंट्रोल थींदियूं आहिनि। बाक़ी जानवर खे कहिड़े बि मौसम उनजी का बि न आहे, माना सॼो साल मौसम आहे, काई सिहतमंद जानवर खे कॾहिं बि कहिड़े बि टाइम इलाज करे सघे थो। पर असांजी वेटनरी लॉ मुताबिक़ असां नंढी उमिरि वारनि खे पोइ जेके काब्स आहिनि, नंढो हुजे जानवर नर हुजे या मादी हुजे, जेके प्रोडक्शन ॾेई सघनि, रिप्रोडक्शन ॾेई सघनि, उन्हनि खे वेटनरी लॉ तहत स्लाटर न करिणो आहे। स्लाटर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ओवर एज वारनि खे, जेके खीर ॾियण खां बंदि थी वई हुजे में या गऊ बचो ॾियण खां बंदि थी वई हुजे, या ॿिए जेको रिढ बकरी बि ईअं ई जेका बचो ॾियण खां बंदि थी वई हुजे, ख़तमु थी वई हुजे, उन्हनि खे कोन्हो आहे। न के जवान जेको आहे जानवरनि खे, जवान जानवरनि जी सख़्ती सां मनो थियल आहे। मां मालनि भाइरनि खे इहो ई मैसेज ॾींदुसि त हू पंहिंजे जानवरनि खे
हिकु त पहिरें नंबर ते सफ़ाई सुथराई रखनि। अॼुकल्ह माहौल में तमामु घणी आलूदगी थी वई आहे, तमामु घणो गंदो पाणी अची वियो आहे। पाणी बि जेको गंदो जेकॾहिं मुसलसल पीअण सां उन में बीमारियूं वधनि थियूं, उन में टॉक्सिसिटी ख़ासि करे वधे थी पई, त पेट में ज़हरात वधनि था पिया। पेट में ज़हरात वधंदा त इहे अॻिते हली उन में जानवर मरी बि सघे थो। त उनजे करे इहो गंदो पाणी न पीआरनि, साफ़ु पाणी पीआरनि, मच्छरनि मक्खियुनि खां बचाव कनि। ॿियो वैक्सीनेशन में वधि उनखे वैक्सीन कराइनि। असांजे अमरो जिथे किथे मौजूदु आहे, कैंपुनि ते आहे, अस्पतालुनि में बि कुझु हूंदो आहे त उन्हनि अस्पतालुनि में वञे या कैंपुनि ते बि वञे जिथे असांजो अमलो न पहुची सघियो आहे, त उहो हिकदमि उन्हनि सां वञे ऐं उन्हनि खां वैक्सीन कराए ऐं खाध खुराक जो बि ख़ासि करे ख़्यालु रखे। हिन मौसम में जेका खुराक ख़ासि करे असांजी खाधो जानवर जो ख़तमु थी विया या वरी पाणी में मुसलसल रही उनखे फंगस लॻी विया या कंटामिनेटेड थी वियो, त इहो वधि में वधि ख़्यालु रखिणो आहे त उनखे कंटामिनेटेड जेको आहे खाधो उहो न खाराइणो आहे या फंगस वारो न खाइणो आहे। छो फंगस बि हिकिड़े क़िस्म जो ज़हर आहे। फंगस इहो माना सावाण थी वेंदी आहे, सावाण जो तर मथे अची वेंदो आहे गाह ते, त उहो पाणी बि न पीआरिणो फंगस वारो ऐं गाह बि फंगस वारो न खाइणो आहे, छो त इहो सिधो सो ज़हर आहे ऐं उहो जानवरनि खे मारींदो आहे, अक्सर मारींदो आहे। हिकिड़ो दफ़ो जानवर में पेट में वियो उहो उनखे ख़तमु नथो करे सघिजे, पोइ उहो मारे ऐं उनखे जानवर खे ख़तमु करे। त उनजे करे इहे ई शयूं आहिनि, सफ़ाई सुथराई रखनि, मक्ख मच्छरनि खां बचाव कनि। मक्ख मच्छर जे लाइ पंहिंजे म्यूनिसिपल इदारनि सां के वञी कंप्लेन कनि ऐं उहो स्प्रे कराइनि। ऐं बाक़ी वैक्सीनेशन या ट्रीटमेंट हुजे ज़रूरत उहे असांजी कैंपूं जिथे किथे आहिनि असांजे ज़िले जे ऑफिसरनि सां राब्तो करे सघनि था। डिप्टी डायरेक्टर्स असांजा हूंदा आहिनि, उन्हनि सां एडिशनल डायरेक्टर्स हूंदा आहिनि। मुंहिंजी ऑफिस आहे, मुंहिंजो हॉटलाइन हिकिड़ो असांजो ॾिनल हूंदो आहे जेको पुलिस जा माण्हू इवन फोनियूं बि कंदा आहिनि, असां पोइ टीमूं मोकिलींदा आहियूं। मुंहिंजो फ़ोन पंहिंजो मां अननोन नंबर बि खणंदो आहियां, कंहिंजो बि भाॻे जो नंबर ईंदो आहे त उहो असांखे वैक्सीन कराए ॾियो, असां उहो वैक्सीन बि उहो बि उन्हनि खे कराए बि ॾींदा आहियूं। त इहे शयूं असां वधि में वधि उन्हनि खे सलाह ॾींदासीं माण्हुनि ॿारनि खे इन में वधि में वधि छा। हिकु त तव्हांजी वॾी महिरबानी, जावेद साहिब जी महिरबानी, तव्हां तकलीफ़ करे मुंहिंजी ऑफिस आया, छो त अॼुकल्ह जे करंट सिचुएशन मुताबिक़ असां ॻाल्हि ॿोल थी ऐं हिन करंट सिचुएशन मुताबिक़ बि तव्हां कमु कयो, तव्हांजा तमामु बहितरीनु कमु आहे ऐं मां तव्हांजो तहे दिलि सां शुक्रिया अदा कयां थो त तव्हां आयो ऐं मुंहिंजा बि व्यूज़ वरिता हिन में, छो त इहो हिकिड़ी भलाई जो कमु आहे। जीअं इहे मैसेज ॿाहिरां आम माण्हू ताईं वेंदो, आम फार्मर ताईं बाग़ी ताईं वेंदो, उहो बि जीअं हिन मां फ़ाइदो वठी सघे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां बि मूंखे टाइम। थैंक यू सर।